अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं उन अज़ीम शहीद खे यादि करियूं था जेको राति जे रहज़रनि हथां खंभे मारियो वियो। जी हा, बाबाए सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई जे पोटे डॉक्टर मुजीब जतोई जो ज़िक्र करियूं था ऐं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था उहा रिपोर्ट जेका सिंध सुजाॻ पारां 16 अगस्त 1992 ते शाया कई वई हुई। जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो पारां सिंध सुजाॻ मैगज़ीन जारी कयो वियो हो, जंहिं अॻिते हली अख़बार जो रूप इख़्तियार कयो। हिन मैगज़ीन सिंध जे लाइ आवाज़ उथारियो। अॼु शहीद मुजीब जतोई खे यादि करण लाइ उन मैगज़ीन जा असीं वर्क वराए रहिया आहियूं। सिंध जे इतिहास में अड़बंग ऐं गभरूअनि जे खून जा पेरा जझे अंदाज़ में मिलनि था, जिन मां के वेड़ वॾांदड़ी दौरान मारिजी विया, के वेड़ लाइ संबत दौरान मारिया विया आहिनि ऐं के बुण बुनियाद जे तौर ते सिंधी ऐं रिहाइश जे तौर ते सदियुनि खां सिंध देश सां लाॻापियल ऐं उनखे पंहिंजी मलूक माउ सम्झण जे तौर ते मारिया ऐं खाया विया आहिनि। हर समय सिंध में मौत हाला वटां सिंध जी हारी तहरीक जेका त कटार ऐं नेज़नि जो नाच बंदि नाहे थियो। ज़ुल्म जी पायल जी झिणकार ते जवाननि पंहिंजी हस्ती नाहे रोकी ऐं उन्हनि कोस जे किरन में भी ज़िंदगी जा ख़ूबसूरत गीत ॻाता आहिनि। 3 ऐं 4 अगस्त वारी राति ते ब्लू लाइन नंबर 1572 मां अॻवान ऐं बाबाए सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई जे पोटे डॉक्टर मुजीब जतोई खे कानून लागू कंदड़नि लाहे पाण साण वठी वञी संसद डिगन ते अज़ीज़ जा दास्तान लिखिया। संदसि अबल एजाज़ जतोई 4 अगस्त ते अख़बार वारनि खे ॿुधायो त संदसि जिस्म ते 100 घाव हुआ ऐं संदसि ॿिन्ही हथनि जे आङुरियुनि मां नुंहुं छिके कढिया विया हुआ। डॉक्टर मुजीब जे भाउ ॿुधायो त खेनि 4 अगस्त ते 11 वॻे सुबुह जो DSP हाला फ़ोन ते ॿुधायो त तव्हांजो भाउ मुजीब जतोई हादसे में फ़ौत थी वियो आहे, जंहिंजो लाश खणी वञो। ॿीहर फ़ोन ते हुन ॿुधायो त हीअ कार में सवार हुयो ऐं खेसि हिकु बकरी बि हुई ऐं हुन हिकु औरत सां ॾाढाई करण जी कोशिशि कई, जंहिं ते खेसि गिरफ़्तार करे कानून लागू कंदड़ इदारनि जे हवाले कयो वियो, जिन जी तहवील में हू फ़ौत थी वियो। संदसि लाश मेहड़ मां खणी वञो। वरी जॾहिं मेहड़ मां खेसि टेलीफोन ते ॻाल्हाए वियो त उन्हनि चयो त उन ख़ुदकशी कई आहे ऐं संदसि लाश ईदी एम्बुलेंस में अचे थो, जेको तव्हांखे मेहड़ खां मिली वेंदो। जॾहिं त उहो लाश 4 अगस्त ते राति जो 9 वॻे हाला पुलिस थाणे जी एडिशनल SHO कमाल जतियाल ऐं 3 पुलिस वारनि संदनि हवाले कयो, जंहिं ते हुननि लिखत में कुझु बि न ॾिनो। डॉक्टर मुजीब जे वाल जो चवणु आहे त असां ईअं लाश न पिए वरितो, त ते उन्हनि धमकायो त जेकर लाश न वठंदा त असीं पुराए छॾींदासीं। डॉक्टर मुजीब जे उन दर्दीले मौत ते जॾहिं प्रेस में ख़बरूं आयूं त हैदराबाद जे ज़िले मजिस्ट्रेट 8 अगस्त ते प्रेस नोट जारी कंदे चयो त डॉक्टर मुजीब खे हाला में हिकु टैक्सी ड्राइवर नाले सिकंदर अली शाह वेठल नवाब शाह दादू सां 3 अगस्त ते गिरफ़्तार कयो हुयो, जॾहिं त हुनजे कब्ज़े मां टैक्सी बि हथ आई हुई, जंहिंखे बाद में कानून लागू कंदड़ इदारनि जे हवाले कयो वियो हो, जंहिंखे 4 अगस्त ते हाला लक़ब में मोकिलियो, जिते हुन पाण रूम में वञी पाण खे फाहो ॾेई ख़ुदकशी करे छॾी, जंहिंजे सिविल डॉक्टरनि रिपोर्ट ॾिनी, जिन रिपोर्ट में ॼाणायो त हिन जे जिस्म ते तशदुद जा के निशान न आहिनि। ज़िले मजिस्ट्रेट इहो बि ॼाणायो आहे त हुननि वटि हिकु बकरी बि हुई जेका हुन हाला में विकणणु पिए चाहे, जंहिंखां पोइ हुनखे गिरफ़्तार कयो वियो। सरकार हमेशह प्रेस नोट जारी कंदी आहे, उन में हमेशह ॿोली उहा ई ॻाल्हाई वेंदी आहे जेका कंहिं ॾोही जे पंहिंजे बचाव में हूंदी आहे। सिंध जा सभई माण्हू हिकु आवाज़ ते इहो ई चवंदा आहिनि त जेकॾहिं केरु ॾोही आहे उन ते अदालतनि में केस हलायो, ॾोही निकिरे त भल सज़ा ॾियो, पर हिते अज़ियतूं ॾेई साह वठण वारो सिलसिलो अदालती हदूं ओरांघे कयो वञे थो।
अदालतूं हिते उन्हनि अॻियां पंहिंजी हैसियत अहमियत ऐं तक़दुस वञाए वेठियूं आहिनि। कानून जी हुन वटि इहा माना आहे जेका उहे चाहनि। सिविल कानून जो चहिरो पंहिंजी ख़ूबसूरती वञाए वेठो आहे, उन करे उन लाइ मोहबत हींअर कंहिंजे बि दिलि में नाहे रही। हिते जलाद मुसनिफ़ आहे ऐं मुसनिफ़ जलाद आहे। डॉक्टर मुजीब जेको SMC जो 3 साल जो शागिर्दु हुयो, जंहिं ताज़ो चांडका मेडिकल कॉलेज जे लाइ NOC वरिती हुई, हींअर मार्कशीट वठणु पई वियो। संदसि 8 अगस्त ते इम्तिहान हुआ, पर उन्हनि खां अॻु 3 अगस्त ते पंहिंजी मर्ज़ी ऐं तयारी खां सवाइ हिकु ॿिए इम्तिहान में अची वियो, जंहिंमें सिर ॾेई पास थी वियो। डॉक्टर मुजीब ख़ुदकशी नथो करे सघे ऐं बाथरूम में अहिड़ी कहिड़ी शइ थी सघे थी जंहिंसां हीअ ख़ुदकशी करे हा, जॾहिं त थाणे जा गुसल खाना बि सभिनी जा ॾिठल वाइठल हूंदा आहिनि। उहे सवाइ भॻल टुटल सिरनि जे ॿियो कुझु नाहे हूंदो। जॾहिं त उते सरकारी दावा मूजिबि हुन पाण खे फाहो ॾेई मारियो आहे, त हुन पाण खे छा में टंगियो? इहा ॿी ॻाल्हि त हुन जे जिस्म ते जेके अज़ीज़ा हुञाण ॻाल्हाइनि था, छा उहे ग़लति थी सघनि था? ॿी हर ॻाल्हि ग़लति थी सघे थी, पर उहिञाणी ॿोली ग़लति नथी थी सघे। कल्ह रिसालपुर में जॾहिं 39 फ़ौजनि हिकु कैलेंडर ऐं ड्राइवर सां बेवाजिबी कई हुई, त उन जा उहिदा घटाया विया हुआ। जॾहिं त हिते हिकु इंसान जे जेरे जवान ज़िंदगी वठण जो सवाल आहे। छा सिंध जे माण्हुनि लाइ अहिड़ो इंसाफ़ भरियो तकिड़ो सिलसिलो हिन मुल्क में मुमकिन आहे? असीं त इन नतीजे ते पहुता आहियूं त हिते सिंधियुनि जे रूह में खंजर खोइणु कानून आहे। हर चुरंदड़ जिभ कटणु इंसाफ़ आहे। ख़ासि तौर ते सामाइजंदड़ हर सिंधी नौजवान खे चिचलाए मारणु हिन मुल्क जो दस्तूर आहे। उन करे अॼु असीं सग वञायल माण्हू सुभाणे जे लाइ सभु लाश ॻणींदा ऐं उन्हनि जा घाव लिखंदा था वञूं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जे पोटे डॉक्टर मुजीब जतोई जी शहादत वारे वाक़े ते ख़ासि रिपोर्ट। हीअ रिपोर्ट असां अव्हां लाइ चूंड कई हुई सिंध सुजाग मैगज़ीन मां। सिंध सुजाग मैगज़ीन मां असां चूंड कई हुई, जेका अगस्त 1992 ते शाया थी हुई। सिंध सुजाग मैगज़ीन जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो पारां छपराए पधिरो कयो वियो हो। हीअ मैगज़ीन अॻिते हली रोज़ानी अख़बार जी सूरत पिणु इख़्तियार कई हुई। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।